आइंदा असांजी अवाम ॾिसो, असांजा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, असीं पंहिंजे तरफ़ां बि कंदासीं, असांजी ख़्वाहिश हूंदी सॼी सिंध उन में शामिलु हुजे ऐं तव्हांजे तवसुत सां ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे कशमोर खां वठी केटी मंदर ताईं ऐं नंगरपार खां वठी कराचीअ ताईं सिंध जे समूरनि माण्हुनि खे मुबारकबाद ॾियां थो जिन हिन हड़ताल खे कामयाबु बनायो आहे। समूरनि ट्रांसपोर्टनि खे ऐं समूरनि कारोबारी माण्हुनि खे, वापारियुनि खे ऐं समूरनि माण्हुनि खे जिन जो ज़ाहिर आहे त मुतासिर त माण्हू थिए थो, वापार मुतासिर थिए थो, माण्हू को बीमार इहो सभु मुतासिर थिए थो, पर पंहिंजी वतन ऐं क़ौम जो दुफ़ा ऐं बचाव उनजी सलामती वधीक अज़ीज़ आहे। इन करे असां समूरनि खे असीम तकलीफ़ में आहियूं, माण्हू तकलीफ़ में हूंदा, इहा तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी असांखे ऐं तव्हांखे सभिनी तव्हीं तकलीफ़ में अचो था, ढोड़ो था ख़बरुनि जे लाइ, पर पंहिंजे वतन जे दुफ़ा लाइ ऐं उनजी सलामती ऐं बचाव लाइ असांखे तकलीफ़ूं करणियूं पवंदियूं। ऐं मुबारकबाद ॾियां थो तव्हांखे बि, समूरनि साफ़ी दोस्तनि खे ऐं सॼी सिंध जे हर क़िस्म जे मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे जिन हिन हड़ताल खे कामयाबु कयो ऐं हुकूमत खे असीं चऊं था त हिन हड़ताल खे ॾिसनि, महिरबानी कर ॻाल्हि खे सम्झनि ऐं कुर्सी अचणी वञणी आहे। कुर्सियूं कई दफ़ा आयूं वयूं आहिनि। जनरल क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खां वठी अॼोके ॾींहं ताईं केतिरा आहिनि कुर्सीअ ते आया आहिनि, लथा आहिनि, के टंगू टालू करे लाथा विया आहिनि, के माराया विया आहिनि, के कीअं थिया आहिनि। कुर्सी का आख़िरी ऐं फाइनल ॻाल्हि न आहे। वतन जेको आहे सो आख़िरी ऐं फाइनल आहे। वतन सलामत रहणो आहे, कुर्सी ऐं उहिदा जेके आहिनि सलामत रहणा कोन्हनि। तंहिं करे कुर्सीअ लाइ करे पंहिंजे वतन खे पुठीरा न थियनि ऐं पंहिंजी क़ौम सां पुठीरा न थियनि। टंडो आदम में तो एनसी कटी गई है और हमारे लोगों ने भी वहाँ एनसी कटवाई है जिन्होंने हमला किया था और हमारे लोगों को ज़ख्मी किया था और ठुल में गिरफ्तार किए गए हैं। अभी मालूम नहीं है कि वहाँ एफआईआर उन्होंने कटी है या नहीं कटी है, लेकिन पहले तो ये करते हैं कि गिरफ्तार करके वहाँ कर भेज देते हैं, फेंक देते हैं उनको लाकबू में। उसके बाद सलाह मशवरे के बाद कार्रवाइयाँ करते हैं जो ऊपर से जो भी जैसे भी हिदायत होंगी। हड़ताल के बावजूद अगर बीच में तरमीम वापस नहीं होती है और इसी तरह मामला चलता है तो फिर अगला लाइन नहीं करेंगे। भाई देखें, बस सलाह मशवरे के बाद करेंगे। हमारे पास ऑप्शन बहुत सारे हैं, हर पुरअमन एहतियाज का ऑप्शन हम इस्तेमाल कर सकते हैं। बहुत से ऑप्शन हैं, सारे हम हक रखते हैं अपने कौम और अपने वतन और अपने मुल्क की हुदूद का तहफ़्फ़ुज़ करने के लिए हम हर हक रखते हैं कि वो हम इस्तेमाल करें। न अयाज़ साहब ये कोन चयो त हड़ताल, अयाज़ साहब चयो त असीं रोड अणॼायल मुद्दे ताईं बंदि करे सघूं था धरना हणण जे वसीले। हड़ताल जी ॻाल्हि न कई अयाज़ साहब। अयाज़ साहब जा लफ़्ज़ तव्हां वरी गौर करियो, आउं त उनजी तव्हांखे ॿुधायां थो त अयाज़ साहब चयो समूरा रोड रस्ता असीं अणॼाणायल मुद्दे ताईं ब्लॉक करे सघण जो ऑप्शन असां वटि मौजूदु आहे। उहो ऑप्शन असां वटि मौजूदु आहे, इहो ऑप्शन असां वटि मौजूदु आहे। असीं नथा जो सुभाणे असांजो फ़ैसिलो थींदो, असांजी मर्कज़ी कमेटी मीटिंग आहे, ऑप्शन असां वटि इलाही मौजूदु आहिनि। ख़बर न आहे तव्हां हिनखे कीअं था ॾिसो, पर असां त हिनखे बिल्कुलु सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु ॾिसूं था। हिकिड़ी पहिरीं बुनियादु रखिबो आहे, पीढ़ रखिबी आहे। हिकिड़ो आइन में हिकिड़ी ॻाल्हि तइ थियल आहे त सूबे जी कंहिं बि क़ौमी वहदत में, कंहिं बि सूबे में, जेके हिते पाकिस्तान जे 73 जे आइन में सूबो थो चयो वञे, उन में कंहिं बि क़िस्म जी फेरगेर क़ौमी असेंबली नथी करे सघे। सूबाई असेंबली ई पंहिंजे उनको तरीक़ेकार मूजिबि करे सघे थी। हाणे हे छा था कनि, MQM खे हिकदमि अची तकलीफ़ थी आहे सराइकी माण्हुनि जी ऐं हज़ारा जे माण्हुनि जी, जिते हुननि जो हिकिड़ो को MPA को हिकिड़ो काउंसलर बि न आहे
हाणे इहो आइन में तरमीम कराए उहो हिकु जेको सूबाई हक़ आहे, सूबाई कानून आहे, तंहिंखे खणी था वञनि मर्कज़ में। मर्कज़ जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो इहा ॻाल्हि चई छॾींदी बाबा सूबनि में इंतिज़ामी बुनियादनि ते या कहिड़े बि बुनियाद ते नवां सूबा ठाहे सघजनि था, इहो कानून पास थी वियो हिकिड़ो दफ़ो, त पोइ त चवंदा न सुभाणे कहिड़ो बि कानून पास करे सिंध मां 4 सूबा ठाहियो, 3 सूबा ठाहियो, कहिड़ो करे सघनि था। जी साईं, साईं ॾिसो न MQM जेके अर्ज़ु ॿुधो, तव्हां मूंखां पंहिंजे पसंदि जो जवाबु न वठो। MQM हेसि ताईं सिंध सां निभायो छा में आहे? NFC एवार्ड हुजे, कालाबाग डैम जो मसइलो हुजे, कहिड़ो वाइदो कयो आहे? कराची जेको आहे 5 ज़िलातुनि खे गॾाए हिकिड़ो ज़िलो कयो अथनि, कहिड़ी इन जी फ़ाइदो आहे सिंधी क़ौम खे? सिंध वतन जो कहिड़ो फ़ाइदो आहे? हैदराबाद हिकिड़ो ज़िलो, तंहिंखे 5 ज़िला कया अथनि, इन मां सिंध खे कहिड़ो फ़ाइदो आहे? कहिड़ो सिंध जो इशू आहे जंहिं ते MQM स्टैंड वरितो आहे? कॾहिं बि कंहिं सिंध जे हयाती ऐं मौत जे मसइले ते MQM त असांखे उराए वढल नियाणियुनि जा लाश न आहिनि। MQM असांखे ॿोरियुनि में बंदि लाश न आहिनि। MQM सिंध जे हर वक़्तु तोहीन कई आहे। MQM उहा आहे जीअं अॻे दफ़े अल्ताफ़ साहिबु चयो त जेकॾहिं असीं न हुजूं हा त सिंधी हिंदुनि जा बूट पालिश वेठा कंदा। इहो रवैयो आहे MQM जो। असां न, असीं उर्दू ॻाल्हाईंदड़ जी ॻाल्हि नथा करियूं। MQM कराची जे तइलीमी इदारनि में सिंधी माण्हुनि जी दाख़िला बंदि आहे ऐं कराची नोगो एरिया आहे सिंधी माण्हुनि जे लाइ। ख़ुदि उर्दू ॻाल्हाईंदड़ MQM यरगमाल आहिनि। कंहिंखे ख़बर न आहे त MQM टार्चर सेल कंहिं वठो आहे कराची में। ऐं हींअर जेके तव्हां उम्मत जूं रिपोर्टूं पढ़ंदा हूंदा, हींअर जेको ऑपरेशन थोरी घणी पैसो पाई थी, उन में जेके इंकशाफ थिया से तव्हां कोन पढ़िया आहिनि। साईं अल्ताफ़ जे जलसे में ॾिसो न, सिंधी माण्हू हमेशह तारीख़ जॾहिं अरगूननि सिंध ते हमिलो कयो, अलाउद्दीन खलजी जॾहिं काहे आयो हो न सिंध ते, तॾहिं दोदे जो भाउ हुन सां गॾु। ईअं न त सिंध में के गद्दार हूंदा ई कोन्हनि, के सिंध दुश्मन सिंधी हूंदा ई कोन्हनि। सिंध दुश्मन सिंध गद्दारनि में अलाए फज़ल सां ख़ुदि कफ़ील आहे। तंहिंजे करे अहिड़ा माण्हू खे ई आहिनि पंहिंजे माउ जा थञ जा गद्दार, जेके पंहिंजे माउ जे कातिलनि सां गॾु वेठा हूंदा आहिनि। असां सिंधी माण्हू जो त कल्चर हीअ आहे त जेका माउ माण्हूअ खे ॼणे थी पेट मां, उन जे केरु पोतीअ में हथु विझंदो आहे त माण्हू सिर कटाइण लाइ तयारु हूंदो आहे। हीअ धरती आहे जीअं असांजे नसलनि खे ॼणियो आहे, खारायो आहे, निपायो आहे। कीअं सिंध जा माण्हू बर्दाश्त कंदा उन जी तौहीन या उन्हनि सां हथु चुरांद? मैं कहता हूँ कि आदमी लालची होते हैं, गद्दार भी होते हैं। ठीक है।